ज़ुल्फ़ी साहब ॿुधायो त ही जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो सिस्टम केस लॻो पियो अॼुकल्ह ॾाढियूं सुर्ख़ियुनि में बि इहो मामिलो हली रहियो आहे, इन हवाले सां छा चवणु चाहींदव, कहिड़ी ख़ासि इंफॉर्मेशन आहे जेका तव्हां शेयर कंदव? बिल्कुलु बाक़ जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा कुझु अरसे खां वठी जेके बि इम्तिहान थियनि था उहे मिड़ई इन क़िस्म जो शिकार थी वञनि था। उन्हनि ते इल्ज़ाम बि लॻनि था, उन्हनि ते बासर ऐं पैसे वारे माण्हुनि जे पुटनि जी भर्तियुनि जा पिण इल्ज़ाम लॻनि था, करप्शन जा इल्ज़ाम पिण लॻनि था। तव्हां ॾिठो हूंदो त कुझु टाइम पहिरियां टाउन ऑफिसर ऐं म्यूनिसिपल ऑफिसरनि जी टेस्ट पिण वरिती वई हुई, जंहिं ते पिण काफ़ी इल्ज़ाम लॻा हुया ऐं जंहिं ते पिण तमामु वॾा एहतजाज बि पिण थिया हुया। उन खां पोइ असिस्टेंट सब इंस्पेक्टर जी पोस्ट जे लाइ जेकी सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां टेस्ट वरिती वई, उन ते पिण जेको आहे इल्ज़ाम लॻा त मुसलसल काफ़ी सालनि खां वठी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके इम्तिहान थियनि था उन्हनि ते आङुरियूं त खॼनि थियूं, पर ही जेको केस आहे ही हिकिड़ो अनोखे क़िस्म जो केस आहे ऐं ही अलॻि तलॻ आहे। इन केस में सिंध हाई कोर्ट में हिकु स्पेशल पर्सन माज़ूद शहरी मुशरफ तरफ़ां तौहीन अदालत जो दाख़िल कई वई हुई, जंहिंमें हिकु दफ़ो त पहिरियों त हिन हिकु नौकरी जे लाइ अप्लाई कयो ऐं हुन में टेस्ट में वेहण जे लाइ हिन सिंध पब्लिक सर्विस कमीशन में फॉर्म भरियो, पर हिनखे एडमिट कार्ड जारी न कयो वियो ऐं जंहिंखां पोइ ही हाई कोर्ट आयो ऐं हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त हिनखे तव्हां नौकरी में वेहण ॾिनो वञे, हिन खां टेस्ट वरिती वञे, जेकॾहिं ही आयल आहे त हिनखे नौकरी ॾिनी वञे। पर हाई कोर्ट जो हुकुम जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन थो ॾेई छॾियो ऐं जंहिंखां पोइ हू तौहीन अदालत में वियो ऐं तौहीन अदालत में हाई कोर्ट तमामु सख़्तु अहकाम जारी कया आहिनि ऐं जंहिंमें सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन, सेक्रेटरी ऐं कंट्रोल इम्तिहानात जा ज़मानत जोगा गिरफ़्तारी वारंट पिण जारी कया विया आहिनि। अदालत लाॻापन अख़्तियारनि खे शोकस नोटिस पिण जारी कयो आहे ऐं पुछाणो कयो आहे त अदालत जे हुकुम ते अमल छो न थियो ऐं तमामु सख़्तु अहकामात हुया अदालत जा। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे आला अख़्तियारनि ते सख़्तु कावड़ जो इज़हार कंदे खेनि ईंदड़ सूमर ते ज़ाती हैसियत में पिण पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे त तव्हां ही जेके बि चार मूं नाला खयां, जंहिंमें चेयरमैन, सेक्रेटरी, कंट्रोलर इम्तिहानात, ही जेके ज़ाती हैसियत में सिंध हाई कोर्ट हुकुम कयो आहे त हू ज़ाती हैसियत में पेश थियनि ऐं जॾहिं त उन्हनि जा वारंट जेके आहिनि उहे फौरी तौर ते लाॻापियल पुलिस अख़्तियारनि ॾे पिण मोकिलिया विया आहिनि ऐं हिदायत कई वई आहे त उन ते अमल कयो वञे। दरख़्वास्त गुज़ार जेको आहे मुशरफ नाले, उनजो मौक़ुफ़ इहो आहे त हू स्पेशल पर्सन जी कोटा तहत नौकरी लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई, पर खेसि इम्तिहान में वेहण न ॾिनो वियो, एडमिट कार्ड जारी न कयो वियो, जंहिं बाद हू हुन अदालत सां रुजू कयो। 28 अप्रैल 2024 ते खेसि इम्तिहान वठण जो अदालत हुकुम बि ॾिनो, पर उहो हुकुम उन ते अमल न थियो। अदालती हुकुम ते अमल दरामद न थियण ख़िलाफ़ मुशरफ चेयरमैन कमीशन ऐं ॿियनि अख़्तियारनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई ऐं जंहिं ते पिण इहो फ़ैसिलो आयो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां बि जेको उन्हनि जो वकील आहे उन पंहिंजो मौक़ुफ़ अख़्तियार कयो कोर्ट में, जेको त स्पेशल पर्सन माण्हुनि जी त का बि असामी जेको का बि नौकरी असां वटि ख़ाली न आहे, सीट ख़ाली न आहे या अहिड़ी का नौकरी न आहे जेको स्पेशल पर्सन खे ॾिनी वञे, जंहिं सबबु उन्हनि जेको आहे सो जेको उज़ुर ॼाणायो कोर्ट में त उन सबबु उन्हनि इम्तिहान न वठी सघिया आहिनि। पर अदालत कमीशन जो जेको उनजो वकील जो जेको जवाबु हो उनखे रद्द कंदे अहिड़ा हुकुम जारी कया आहिनि ऐं 15 तारीख़ जून ते ॿीहर जेको आहे उनजी ॿुधणी रखी आहे। हाणे ॾिसिजे त इन ॿुधणी ते हू चेयरमैन या कंट्रोलर हू पेश थियनि था ऐं हू कहिड़ो पंहिंजो मौक़ुफ़ अख़्तियार कनि था, उन खां पोइ वरी अदालत जा कहिड़ा वधीक अहकामात थियनि था, उहो त उन सेकंड हाज़िरी ते ई ख़बर पवंदी। जी ठीकु आहे ज़ुल्फ़ी, इहो ॿुधाइजो इन हवाले सां सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां का पधिराई जारी कई वई आहे, को हुनजो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, इहो फ़ैसिलो अचण खां पोइ या अव्हां जो के अमलदार सां राब्तो थियो हुजे इन बारे में हुननि जो छा मौक़िफ़ आहे? फ़िलहाल त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तरफ़ां अहिड़ो को बि लिखत में मौक़ुफ़ जारी न कयो वियो आहे, न ई हुननि जे कंहिं नुमाइंदनि ऐं नुमाइंदनि खे को अहिड़ो मौक़ुफ़ ॾिनो आहे ऐं जेको हुननि जे वकील जेको अदालत में पंहिंजो मौक़ुफ़ पेश कयो ऐं ही अदालत जो मैटर आहे त मां सम्झां थो त उहो सरकारी इदारो आहे त उहो वरी अदालत में ई पंहिंजो मौक़ुफ़ ॾींदो ऐं